रगूं थियूं रबाब। जॾहिं ज़िक्र जी मिठास महसूस थींदी वेंदी तॾहिं हिकु अजीब राहत ऐं सुकून बर्पा थींदो। फासिला न रहंदा। हिकु कुर्बत ऐं क़रीब तर क़रीब जो अहसास थींदो ऐं महसूस थींदो त को आहे। युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द लहुल मुल्क व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। तर्जुमो, जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जी पाकाई बयानु कंदो आहे। संदसी बादशाही आहे ऐं संदसी साराह आहे ऐं उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। सूरह ताग़बन आयत नंबर 1। जंहिंखे गफ़ूर ऐं गफ़ार, रहीम ऐं करीम पुकारियो थो वञे, वॾी लुत्फ़ ऐं लुताफ़त ज़ाहिर थींदी रूह में। साड़ ऐं साड़ो, तासुब, वहम, विश्वास नुमा कैफ़ियत तब्दील थींदी वेंदी। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुव आलिमुल ग़ैब वश्शहादत हुवर रहमानुर रहीम। तर्जुमो, अल्लाह उहो आहे जंहिंखां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु कोन्हे, जो ॻुझ ऐं ज़ाहिर जो ॼाणंदड़ आहे। उहो बाझारो महिरबान आहे। सूरह हशर आयत नंबर 22। कैफ़ियत वारिद थींदी वेंदी, दिलि लॻाइण जो मज़ो बि ईंदो। सूफ़ियाए करामनि ईअं हिकु ज़ाकिर खे लज़्ज़ते ज़िक्र में फ़ना करण जी कोशिश कई ऐं उन में गोताज़न थी उहे सभु खोजनाऊं ऐं इल्म जिन जे हासिलात लाइ अहले तालीम पंहिंजे इल्मनि ऐं अक़लनि समेत वञी अहले इश्क जे अॻियां गोॾा खोड़िया। पहिरियां ई पंहिंजा सभु इल्म सलब करायाऊं, पोइ वरी नए सर उन्हनि खे उजागर करायाऊं। कुझु राज़ हुआ अहिड़ा। असांखे कई मिसाल क़ुरान पाक ऐं हदीस मुबारक खां वठी औलिया करामनि जे दर्सनि ऐं तालीमात सां गॾोगॾु तारीख़ जे सफ़नि में पिणु मिलनि था। उन्हनि में वॾी ॼाण आहे। उहा पोशीदा हस्ती आहे। व इज़ा अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम वशद्दहुम अला अनफुसिहिम अलस्त बिरब्बिकुम क़ालू बला शहिदना अन तक़ूलू यौमल क़ियामा इन्ना कुना अन हाज़ा गाफ़िलीन। तर्जुमो, ऐं पैगंबर यादि कर जॾहिं तुंहिंजे पालणहार आदम जे औलाद मां यानी पुठी मां संदसि औलाद खे पैदा कयो ऐं संदसि वजूद खे मथनि शाहिद कयाई ऐं पुछाई त आऊं अव्हांजो पालणहार नाहियां छा? चयूं त हाओ आहीं, गवाह थिया आहियूं। इहा गवाही हिन लाइ वठणी हुई त मतां क़यामत जे ॾींहुं चओ त असीं हिन ॻाल्हि खां बेख़बर हुआसीं। सूरह आराफ नंबर 172। पंहिंजे जलवागरी जी ॻाल्हि कनि था। उन कौल ऐं इक़रार जी बि ॻाल्हि ॿोल थिए पई। वलक़द ज़र्अना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्न वल इंस लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम अयुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइक कल अनआम बल हुम अदल्लु उलाइक हुमुल गाफ़िलून। तर्जुमो, ऐं बेशक दोज़ख लाइ जिन्ननि ऐं माण्हुनि मां घणा पैदा कया थो। उन्हनि जूं अहिड़ियूं दिलियूं आहिनि जो उन्हनि सां अल्लाह जो हुकुम न सम्झंदा आहिनि ऐं उन्हनि जूं अहिड़ियूं अखियूं आहिनि जो उन्हनि सां हक़ानियत ॾिसी न सघंदा आहिनि ऐं उन्हनि जा अहिड़ा कन आहिनि जो उन्हनि सां हक़ खे ॿुधी न सघंदा आहिनि। उहे ढोरनि वांगुरु आहिनि बल्कि उन्हनि खां वधीक गुमराह आहिनि। उहे ई गाफ़िल आहिनि। सूरह आराफ नंबर 179। गफ़लत जे बारे में चवनि था त इक़रार में सुस्ती छो? इक़रार में सुस्ती छो? बस ज़िक्र वारनि सां ज़ौक़ रखो।
सब सम्झ में अची वेंदो इंशाअल्लाह। किताब रगूं थियूं रबाब, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।